अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे आयो 4 जेडीओ न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। कंदकोट मां फ़खुर बलोच जी पूरे आलमी मुल्कनि में कोरोना वायरस तबाही मचाए छॾी। अहिड़ी सूरत हाल में सिंध हुकूमत जी सुठी कारकर्दगी नज़र अची रही आहे। उते ज़िले कशमोर सिंध ऐं बलूचिस्तान जे विच ते क़ाइम हुजण करे वॾी आबादीअ वारो ज़िलो पिणु आहे, जिते इंतज़ामनि जी सख़्त ज़रूरत आहे। उन सिलसिले में कंदकोट प्रेस क्लब ऐं पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन पारां आगाही मुहिम प्रोग्राम प्रेस क्लब में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हिरा स्कूल अल ख़िदमत फाउंडेशन साहबिन डॉक्टरनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई, जिते आगाही सेमिनार तक़रीब के सदर प्रेस क्लब पीर बख्श बंगवार, जनरल सेक्रेटरी राजा गोपीचंद, नज़ीर मीरानी, अहमद मुगल, फ़खुर नसीरानी, ज़हीर अहमद मलक, डॉक्टर सनाउल्लाह अहमान, डॉक्टर इमामुल्लाह बलोच, डॉक्टर वकार ख्वाजा, डॉक्टर हुजूर बख्श सुमरो, डॉक्टर ख़ालिद इलाही भुट्टो, गुलाम मुस्तफ़ा मीरानी ऐं ॿियनि आगाही तक़रीब में पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त कोरोना वायरस एतिरी ख़तरनाक बीमारी कोन आहे। सिर्फ़ु पाण ऐं पंहिंजे घर भातियुनि खे साफ़ रखो ऐं बार बार कंहिं सां हथ मिलायो त 10 सेकंडनि ताईं हथनि खे पाणी सां साफ़ कयो। हिननि चयो त ज़िले इंतिज़ामिया अञा ताईं जोगा उपाय न वरिता आहिनि। सिविल अस्पताल में मास्क हिकु बि न आहे, जेके अचनि पिया उहे मास्क वॾनि वॾनि माण्हुनि खे पहुचाए पिया वञनि। हिननि उहो बि चयो त बस अॾनि ते पाणी जो स्टॉल रखियो वञे, जिते साम्भण सां मुसाफ़िर हथ धोई सफ़र कनि ऐं मास्क जो इस्तेमालु लाज़मी कनि। हिननि चयो त एहतियात ज़रूरी आहे, माण्हू पाण साफ़ रहनि ऐं निमाज़ पढ़ी ज़िक्र कनि। इंशाअल्लाह कोरोना पाण ई ख़तमु थी वेंदी। 4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडीओ।